अॼु असीं तव्हांखे मिलाए रहिया आहियूं सिंधियुनि जी बर्ख डॉक्टर सुभद्रा आनंद जी सां। सुभद्रा जी केतिरा ई साल नेशनल कॉलेज बैंड्रा जी प्रिंसिपल थी रही आहे ऐं हाणे काफ़ी वक़्त खां वो ज़ोर शोर सां कोशिश करे रही आहे साईं झूलेलाल जे आस्थान जी ठाराइण जी। असीं उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त इन आस्थान ठाहिण में हुनखे कहिड़ियूं मुश्किलातूं दरपेश अची रहियूं आहिनि ऐं हूअ छा महसूसु करे रही आहे। मूंखे पर्सनली ईअं लॻंदो आहे त माण्हू धर्म जे नाले ते काफ़ी दान करे सघंदा आहिनि ऐं ॾाढो आसानीअ सां पैसा ॾेई सघंदा आहिनि, पर ॿोली साहित्य कला जे लाइ माण्हुनि खे अहिड़ो चाह कोन्हे। सिंधी माण्हू सचुपचु सवली ॻंढ कोन छोड़ींदा आहिनि। छो न जेकर असीं सोचूं इन बाबति हिन प्रोग्राम ज़रिए। तव्हांजो हिन प्रोग्राम में हार्दिक स्वागत आहे। त सुभद्रा जी पहिरीं इहो मूंखे ॿुधायो त तव्हां डॉक्टरेट कई आहे त कहिड़े विषय में कई आहे ऐं कॾहिं कयव? मूं PhD मां त नेशनल कॉलेज में आहियां ऐं मूं 34 साल नेशनल कॉलेज में ई मां लेक्चरर हुअसि हिस्ट्री जी ऐं पोइ नेशनल कॉलेज में रिटायर प्रिंसिपल थी करे रिटायर कयमि ऐं मूं PhD 1992 में कई ऐं मूं सोचियो कि मां PhD अहिड़े सब्जेक्ट से कयां जो मुंहिंजे दिलि सां लॻल हुजे, छोकी PhD करणु मतिलबु कि हिकिड़ो पैशन थियणु खपे, न त PhD ठीकु तरह सां नथी थी सघे। त मूंखे हो कि मां हिकिड़ो सब्जेक्ट खयां जंहिंजे लाइ मूंखे प्यारु हुजे ऐं मूंखे आइडेंटिफिकेशन हुजे, मूंखे पैशन हुजे। तंहिंजे लाइ मूं सोचियो कि मां PhD सिंधियुनि ते कयां। त पोइ मूं UT ठाकुर जे अंडर PhD सिंधियुनि ते कई ऐं उनजे अंडर ई मूं पंहिंजी PhD एक्वायर कई। अच्छा, पर तव्हांजी विषय कहिड़ी हुई? विषय हुई नेशनल इंटीग्रेशन ऑफ सिंधीज़। अच्छा, इहो ॿुधायो त तव्हांखे इहो ख़्यालु त झूलेलाल साईं जो धर्म स्थान ठाहिजे, तीर्थ आस्थान ठाहिजे या ठाराइजे, इहो ख़्यालु कॾहिं आयो ऐं कीअं आयो? इहो ख़्यालु मूंखे आयो जॾहिं मूं PhD पे कई UT ठाकुर सां ऐं मां वञी उदयपुर में रही हुअसि ऐं छोकी उहो मुंहिंजो जीअं थींदो आहे न कि गाइड अहिड़ो ज़बरदस्त गाइड हो कि मां वञी करे ॿ महीना वञी करे उदयपुर में हुनजे घर में रहंदी हुअसि ऐं ॻाल्हाईंदी हुअसि। ॾाढा डिस्कशन्स थींदा हुआ ऐं उन ई डिस्कशन्स में दादाजी मां हुनखे चवंदी हुअसि। दादाजी मूंखे चयो कि सिंधियुनि जी जेके आइडेंटिटी आहे उहो जेकर असां हिकिड़ो तीर्थ धाम ठाहियूं ऐं उहो तीर्थ धाम सिंध सां लॻल हुजे ऐं जेको तीर्थ सिंध सां लॻल हूंदो त उन में वरी सिंधी कल्चर जी हवा उन पासे ईंदी। त ॿ एरियाज़ हुई जेके आहे, हिकु त हुई जैसलमेर, ॿी आहे कच्छ, पर कच्छ वधीक सूटेबल आहे छोकी कच्छ समुंदर आहे। कच्छ समुंड जे वेझो आहे, समुंड जे वेझो आहे इन करे। हा, ऐं इहो आहे कि कोरी क्रीक जेका आहे हुते, अच्छा, कोरी क्रीक मां ई चवंदा आहिनि झूलेलाल निकितो हो। अच्छा, ऐं अंदरां हेठां सिंधू रिवर पई वञे त तंहिंजे लाइ हिनखे हिस्टोरिकली बि ॾाढो सिग्निफिकेंस आहे। ॾिसो त कच्छ में तई वेंदा त 30 किलोमीटर में त तव्हांजो शाह बंदर थो ॾिसण में अचे। ओके, त शाह बंदर सिंध में आहे? सिंध में आहे न, त मतिलबु चवनि था कि राति जो त बतियूं बि ॾिसण में ईंदियूं आहिनि हुते। अच्छा, त अहिड़ो आहे। ऐं हू जेका एरिया आहे कच्छ जी एरिया, हीअ असां जेका आइडेंटिफाई कई आहे नारायण सरोवर ते आहे। त इहो भला शुरू में ख़्यालु उते तीर्थ स्थान थियणु खपे, इहा ॻाल्हि किथां त शुरू थी हूंदी, कीअं शुरू थी? PhD मूंखे एक्वायर थी जॾहिं मूंखे मिली वई त मूं इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी आदिपुर में हिकु पेपर प्रेज़ेंट कयो हो ऐं हुते मूं चयो हो कि हिकु जॻह थियणी खपे, स्थान थियणु खपे जंहिंमें सिंधियुनि खे जो इहो तीर्थ धाम ठही थो सघे। ऐं उन में हिकु सेमिनार में हिकिड़ो माण्हू हो कच्छी साहित्यकार माधव जोशी, ॾाढो मालूमात आहे, ॾाढो पढ़ियल आहे माण्हू, ॼाणप वारो आहे। हुन मूंखे चयो कि तूं जेको स्थान पई चई न उहो आहे नारायण सरोवर में ई, ऐं चई तूं अच मां तोखे ॾेखारींदुसि। ऐं मां वियसि पोइ
वियसि बि इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी में लक्ष्मी खिलानी मूंसां शुरू में ई मूंसां मिलियल हो जुड़ी वियो हो ऐं लक्ष्मी जी ऐं मां ॿई वियासीं इहो ॾिसणु ऐं असांखे अहिड़ो सुठो लॻो इहो जेको लैंड हो त यकसाई असां छोकी उहो लैंड आहे कोटेश्वर जो मंदिर आहे उते नारायण सरोवर जो ईअं ई तीर्थ स्थान आहे ई हू हिंदुनि जो तीर्थ स्थान आहे त माना उहो जॾहिं सिंधोलॉजी में तव्हां सेमिनार में पेपर पढ़ियो जेको ॿुधी करे लक्ष्मी खिलाणी तव्हां सां गॾु हलियो ऐं साथ सहकार थियो ऐं इन जे करे तव्हांजे मन में इहा आइडिया थी त इते ई इहो सही जॻह आहे करण जो उन खां पोइ भला तव्हांखे वधीक लैंड मिली कीअं मिली हाणे लैंड त असां ॾिठी लैंड त वञी त पोइ मूं सिंधी इहो झूलेलाल तीर्थ धाम ट्रस्ट ठाहियो माधव जोशी सां मिली करे ऐं माधव जोशी मां मैनेजिंग ट्रस्टी थियसि माधव जोशी बि हिकिड़ो ट्रस्टी पर असांखे ॿिया शख़्स मालूमात सिंधी खपंदा हुआ त तंहिंजे लाइ मां सभिनीनि खां पहिरीं निरंजन हीरानंदानी वटि वियसि छोकी उहो प्रेसिडेंट हो मुंहिंजे बोर्ड जो हू निरंजन सां ॻाल्हायो निरंजन चयो की सुभद्रा तोखे जीअं वञे मां तोसां साथ आहियां पोइ मूं निरंजन खे ट्रस्टी ठाहियो तंहिंखां पोइ मुर्ज मंगनानी जी खे ट्रस्टी ठाहियो तंहिंखां पोइ मूं दिलीप कुमार लखी जी खे ट्रस्टी ठाहियो तंहिंखां पोइ वरी राम बख्शानी असां सां जुड़ी विया त 6 ॼणा असांजा फाउंडिंग ट्रस्टीज़ थी वियासीं ऐं थोरो थोरो सभिनी पैसो विझी करे थोरो हिकु असां पंहिंजी शुरूआति कईसीं ऐं पोइ असीं वियासीं मोदी खे नरेंद्र मोदी चीफ मिनिस्टर जेको आहे गुजरात जो हुन सां अपॉइंटमेंट वरिती ऐं असीं वियासीं नरेंद्र मोदी जी सां असांखे 15 मिंट जी अपॉइंटमेंट ॾिनी वई पर जॾहिं असीं हुन सां मिलियासीं हुनखे हीउ प्रोजेक्ट एॾो वणियो की कलाक खन असां सां डिस्कस कई ऐं अंत में चयईं की तव्हांजो जेको सुपिनो आहे उहो हाणे मुंहिंजो सुपिनो वाह ऐं गुजरात में इहो तीर्थ धाम ट्रस्ट ठहंदो चई पर तोखे फॉर्मेलिटीज़ त कंप्लीट करणी हूंदियूं लक्ष्मण भाटिया बसि जुड़ी वियो असां सां ऐं ॾींहुं राति महिनत कई हुन कम ऐं अल्टीमेटली असांखे लैंड अलॉटमेंट थी हाणे आशा जी 1.5 करोड़ मां किथां रेज़ कयां मुश्किलात शुरू थी जिते पैसा खपनि उते मुश्किलात आहे मुंहिंजा जेके ट्रस्टीज़ आहिनि हुननि शुरू में विधा पैसा पर हुननि जो बि चवणु ठीकु आहे चयूं भई सुभद्रा जी असां तोखे सुञाणंदा बि कोन आहियूं तूं आई असां वटि असांखे तोखे सिंसियरिटी ॾिसण में आई असां पंहिंजा पैसा विधा हाणे तूं ॿियनि सिंधियुनि खां बि त वठि न असां त ई थोरी न ॾिसूं सिंधी सिंसियर आहिनि की न आहिनि इहो प्रोजेक्ट हलंदो की न आहे ऐं हुननि चयो पहिरीं ॿिया सिंधीज़ विझनि पोइ असीं बि वरी विझंदासीं पर ॾिसूं त सही की ॿिया सिंधीज़ अचनि था की न अचनि था त इन में वरी हींअर रिसेंटली अहमदाबाद में थी हुई सम्मेलन इंटरनेशनल सिंधी सम्मेलन जिते मां वियसि उते ज़रूरु तव्हां सभिनी सिंधियुनि सां ॻाल्हायो हूंदो ऐं उते त ॾाढो सुठो रिस्पॉन्स मिलियो हूंदो रिस्पॉन्स न पर कीअं अप्रोच कीअं जेकर मूंखे प्लेटफॉर्म ई न मिलियो प्लेटफॉर्म त मिलणु खपे हा न ॻाल्हाइण लाइ ईअं मां हिकु माण्हू सां कीअं ॻाल्हायां मोदी पाण स्पीच में चयो अच्छा हा की ही मूं लैंड सिंधियुनि खे ॾिनो आहे बॉम्बे मां सिंधीज़ आया हुआ मैडम किथे आहे हिते छा आहे तव्हांजो अॻियां छा थियो सॼे हुन सम्मेलन में चई इहा ॻाल्हि कई मां उथी करे एक्नॉलेज बि कयो हुन बि मूंखे एक्नॉलेज कयो तॾहिं बि अपॉर्चुनिटी न मिली मूंखे ॻाल्हाइण जे लाइ मूंखे इहो अलाए छो थो लॻे त असीं जेके शायदि सिंधी आहियूं उन्हनि खे ईअं थो लॻे त हीउ प्रोजेक्ट जेको आहे सो सुभद्रा जो आहे सचपच त तव्हीं माण्हुनि खे अपील करियो त हीउ त तव्हां सभिनी जो कमु आहे हीउ रुगो सुभद्रा जो कमु कोन्हे हीउ त असां सॼी कम्यूनिटी जो सॼी जातीअ जो कमु आहे उन में त असां सभिनी खे इंट्रस्ट वठणु खपे अच्छा त पोइ भला हीअ जेके ज़मीन वठण लाइ जेके 1.5 करोड़ रुपयनि जी हाणे ज़रूरत आहे उन्हनि जो छा थियो मूं माया कुंदानी खे चयो की माया भेण हीअ त मूंखे ॾाढी डिसअपॉइंटमेंट थी आहे ऐं मोदी हर घड़ी थो पुछे केतिरो तव्हां प्रोग्रेस कयो मां त मोदी खे थी लिखां भई त लैंड वापसि वठो मूंखे हिते सिंधियुनि में त दमी कोन्हे कंहिंखे इंट्रस्ट ई कोन्हे मां अकेली केतिरो केतिरो कंदसि त माया भेण ॾाढी हू थी वई चई न तूं ईअं कीअं थी करी मूं चयो छा कयां मां 10 मिंट पोइ मूंखे ॻाल्हाइण जी ऑपॉर्चुनिटी नथा ॾियनि त मां किथे मां अकेली इहा कंदसि त चई की त मां हुनखे चई करे हली वियसि त वरी फ़ोन आयो माया भेण जो तूं वापसि अच त मां वापसि वियसि त पोइ उते के
वाराणसी मां सिंधी आया हुआ, एस कुमार बनारस मां? करे, वाराणसी मां। अच्छा अच्छा एस कुमार करे हिकिड़ो खेमचंद जी कुमार, त कुमार जी चयो तूं फिकर न कर, असां वाराणसी जा सिंधीज़ हाँ। पैसो जमा करे वाह। लैंड त वठी था ॾियूं, वाह। ऐं चयूं कि 15 ॾींहंनि में असां पैसा जमा था कयूं ऐं ही लैंड त वठी वठूं न। अच्छा भला हिन सॼे प्रोजेक्ट जो ख़र्चु केतिरो थींदो, कॉस्ट केतिरी ईंदी, इन जो कुझु तख़मीनो, कुझु अंदाज़ो आहे? अंदाज़ो त मां त 100 करोड़ ते थी वञा, 100 करोड़ त थींदो, छो कि शानदार थियणु खपे। हाँ सची ॻाल्हि आहे। शानदार मतिलब कि माण्हू खे ॿाहिरां बि अचणु खपे। हाँ। ऐं जेको आहे मोदी गवर्नमेंट जी जेका आहे न रोड वग़ैरह ॾाढा सुठा थी विया आहिनि। ऐं सिंधी माण्हू त हूअं बि जेको बि कमु कंदा आहिनि सो आलीशान कंदा आलीशान ई आहिनि, कंदा ऐं असां सां त आलीशान माण्हू जुड़ियल आहिनि। हीरा नंदाणी जहिड़ो माण्हू जुड़ियल आहे तोसां, जुड़ियल आहे, त बाक़ी असांखे छा खपे? बस सुठियूं इहो ई शयूं आहे ठहणु कि खपनि, हिकिड़ो पर जेके ॿिया पैसा खपनि से सिंधी बि हेतिरा सिंधी शाहूकार सिंधी आहिनि असांजा, सभु ज़रूरु अॻिते कदम वधाईंदा। ऐं मां इहो बि चवां जेके न बि शाहूकार आहिनि, हा फुड़िए तलाव मूवमेंट थियणी खपे। सची ॻाल्हि त आहे। जेको 500 बि ॾियो, 1000 बि ॾियो, तंहिंजो मतिलबु तव्हां जुड़ी विया आहियो हिन सां। हा सचुपच फुड़िए तलाव आहे, तव्हांजी ॻाल्हि बि बराबरि आहे। जेको जंहिंजी जेतिरी हैसियत आहे, 500 1000 भले उहे बि ॾियनि, ऐं हेठि ॾिनल नंबर ते तव्हांखे कॉन्टेक्ट कनि, ईमेल लिखनि, फ़ोन कनि, ऐं जंहिंखां जेतिरो पुॼे ओतिरो अची कनि त वधीक सुठो आहे। मूंखे पक आहे त तूं हिन पंहिंजे एतिरे वॾे कार्य में सफल थींदीअ। सभिनी खां वधीक पंहिंजे मन जी शक्ति ज़रूरी आहे ऐं पंहिंजो विश्वास वॾो बल थींदो आहे। विश्वास झूलेलाल बस इहो ई आहे इहो ई न। आहे विश्वास। मां घणे टाइम इहो विश्वास मुंहिंजो मंडरायो आहे पर झूलेलाल मूंखे को न को दर ॾेखारियो आहे, चए थी न कर। त मां पंहिंजे दर्शकनि खे चवंदसि त दर्शको, हीअ ॻाल्हि जेका आहे असांजे पंहिंजे सिंधी समाज जे लाइ, असांखे पंहिंजी आइडेंटिटी, पंहिंजी सुञाणप क़ाइमु रखणी आहे। ऐं झूलेलाल साईं हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि आहे, उनजो तीर्थ आस्थान हिकु अहिड़ो सुठो सबबु आहे जंहिंजे ज़रिए असीं पंहिंजी सुञाणप क़ाइमु रखी था सघूं। तंहिंजे करे देरि न कजो, वीचार बि न कजो, हिन ॻाल्हि में साथ ॾिजो। हर क़दम ते असांखे घुर्ज आहे तव्हांजे साथ जी, सहकार जी। घणे खएं छपर खॼंदा आहिनि, ऐं हीउ कमु हरू भरू सिंधियुनि लाइ करण को वॾो कोन्हे। अचो त गॾिजी सुभद्रा खे ॾियूं साथ ऐं चयूंसि त असीं सभु तोसां गॾु आहियूं। तव्हां सां मिली ॾाढी ख़ुशी थी। धन्यवाद। धन्यवाद आशा जी। त अॼु जो हीउ प्रोग्राम हिते ई थियो पूरो।